बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। छोले कोट खमीसो निंदवानी ने जवाबदार मुड़स नूर मोहम्मद लोढो कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल सोहरा के घुटा ॾेई सिरोटा हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची मक़तूला जो लाश तालका अस्पताल मुंतकिल कयो ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब वाक़े जो केस सरकारी फ़रियाद ते मक़तूला जे मुड़स नूर मोहम्मद ऐं संदसि सौट मोहम्मद यूसुफ लोढो ख़िलाफ़ दाख़िल करे ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जी नाअहली सबब शहर जूं नालियूं उथलजी पयूं। ईद वारे ॾिहाड़े बि शहरी घर ताईं महदूद थी विया। शहर जा अक्सर इलाक़ा गंदगी जे ढेर जो ॾेख ॾियण लॻा। हर पासे गंद कचरो ऐं नालियुनि जे गंदे पाणी निकिरण सबब शहर में सख़्त धप पखड़जण लॻी। म्यूनिसिपल अमलो गुम। चीफ म्यूनिसिपल ऑफिसर नसरुल्ला सरकी नंबर बंदि करे गायब थी वियो। डेप्यूटी कमिश्नर बि फ़ोन खणण खां लाचार। जैकबाबाद के कोच भाई खान बुलेदी में 5 ॾींहं अॻु नांग जी कथियल औरत मुस्मात हनीफा बुलेदी जो इलाज न थियण सबब संदसि ज़ख़्म ख़राब थियण लॻो। सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां इलाज न करण ते औरत ऐं वारिसनि जो एहतजाज। संदन चवण हो त 5 ॾींहं अॻु औरत खे नांग कथियो त खेसि सिविल अस्पताल खणाए आयासीं, जिते ड्यूटी डॉक्टर 1500 रुपया वठी इंजेक्शन लॻाए वापसि करे छॾियो ऐं हाणे ज़ख़्म ख़राब थी रहियो आहे त इलाज करण लाइ तयार न आहिनि। उन्हनि चयो त असीं वॾे वज़ीर खे अपील था करियूं त असां ग़रीबनि जी मदद कई वञे। जैकबाबाद में ऑल पाकिस्तान लाशार बलोच ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन के डिविजनल सदर नज़ीर हुसैन लाशारी पारां डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट की नई चूंडियल बॉडी के मान में आजियानो ॾिनो वियो। इन मौके ते ऑल पाकिस्तान लाशार बलोच ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन के उहदेदारनि नज़ीर हुसैन लाशारी, शान मोहम्मद लाशारी ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब के चेयरमैन मुकेश कुमार रोपीता, सदर मोहम्मद नवाज सोलंगी, सीनियर नायब सदर हुजूर बख्श मुगैरी, नायब सदर जाहिद अली मंगरियो ऐं अब्दुल नबी मक्सी समेत ॿियनि उहदेदारनि के सिंधी सकाफ़त की ओञाण अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया। गढ़ी यासीन भरसां सोनवाह बस स्टॉप ते 2 मोटरसाइकिलन में आमो सामो टक्कर, औरत समेत 4 ॼणा ज़ख्मी। गढ़ी यासीन रूरल हेल्थ सेंटर मुंतकिल। डॉक्टर न हुअण सबब बलोचिस्तान वासी सनाउल्ला बिरोही तड़पी फौत। ज़ख्मी में खुजदार वासी शाह जमान बिरोही ऐं लाड़काने वासी रजब वगण ऐं संदसि घरवारी रीमा शामिल। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सरबराह महमूद खान अचकज़ई चयो आहे त मुल्क जो मसलो इमरान खान न पर उहे गैर जमहूरी अमल आहिनि। जन पाकिस्तान के हर वेल नुक़सान पुॼायो आहे, जॾहिं त सियासतदाननि बि का घटिताई कोन्हे कई। इन लाइ आउं चवंदुसि त मौलाना मुंहिंजी ॻाल्हि मञे ऐं उन APC में शिरकत न करे जंहिंजे एजेंडे में आइन जी का ॻाल्हि न हुजे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन कोयटा में पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कुझु क़ुवतूं नाराज़ थींदियूं, पर मूंखे क़ुवतुनि जी न पर मुल्क जी परवाह आहे। काज़ी अहमद में पोहरियत लाल बख्श लोहार ऐं ॿियनि जो 19 महीना अॻु क़त्ल थी वियल नौजवाननि जे मुख्य कातिल जी अदम गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि चयो त बासर सुभान बालादी असांजे नौजवाननि खे सेवण वठी वियो ऐं खेनि क़त्ल करे छॾियो। केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस खेसि गिरफ़्तार न करे रही आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे खेसि कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। गोदगार वडा में कुछ ॾींहं अॻु बासरनि पारां औरतुनि खे अगवा करण की कोशिश कंदड़ जवाबदारनि की अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि असदुल्ला बेहण, खुदाबख्श बेहण, एजाज शीनो, सरवर दसकानी, मीर काशिफ टालपुर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो। इन मौके ते असदुल्ला बेहण जो चवण हो त कुछ ॾींहं अॻु मुंहिंजी अमर घर जी ॿियनि औरतुनि सां पाड़े में फ़ौतगी तां वापसि अची रही हुई त बासरनि पारां खेनि अगवा करण की कोशिश कई वई। रड़ियुनि ते असीं बि निकितासीं, जंहिं दौरान बासरनि असांखे कुहाड़ियूं हणी ज़ख्मी कयो। वाक़े जो केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। उन्हनि घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो। ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।